सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ ऑर्डर एक्ट में नवाज शरीफ या जहांगीर तरीन के फायदो नथो पहुंची सके। वे नजरसानी जो हक इस्तेमाल कर चुका आहिनि। सब इदारा आइन जे ताबे आहिनि ऐं को फर्द वाहिद पाकिस्तान के कंट्रोल नथो करे सके। वज़ीर आज़म के खास मुआविन इरफान कादिर जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त असांखे आइन के वधाइणो आहे। दुनिया में जिते भी जमहूरियत आहे उते इदारा पंहिंजे दायरे में रहंदे कम कंदा आहिनि। आइन में लिखियल आहे त हाकमियत सिर्फ़ अल्लाह जी आहे। असांखे आइन जी इज्जत ऐं तकरीम करण घुर्जे। वज़ीर आज़म जो हरगिज़ इहो मनसब नाहे त सुप्रीम कोर्ट जा पैगाम दुनिया के पहुंचाए। वज़ीर आज़म कंहिं अदालत आॾो जवाबदेह नाहे। इहो बि हिकु वक़्तु हो जॾहिं पाकिस्तान में सियासी इंजीनियरिंग हुई। यूसुफ रज़ा गीलानी ऐं नवाज शरीफ जी हुकूमतुनि खे अदालतुनि घर मोकिलियो। पानामा केस में आइन कानून की भनकड़ी कई वही। आइन में ताहयात नाअहली जो जिक्र नाहे पर नवाज शरीफ के ताहयात नाअहल कयो वियो। आर्टिकल 62 ऐं 63 में लागापिल फोरम की निशानदी कई वई। सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ जजमेंट्स एंड ऑर्डर एक्ट 2023 लागू। नवाज शरीफ ऐं जहांगीर तरीन के अपील जो हक मिली वियो। एक्ट लागू करण जो गज़ट नोटिफिकेशन जारी। सदर जुमे ते नए कानून की मंजूरी ॾिनी हुई। हाणे अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ ऐं जहांगीर तरीन समेत माज़ी में आर्टिकल 184(3) तहत नाअहल थींदड़नि खे अपील जो हक मिली वियो। नए कानून तहत फ़ैसिलनि ते 60 ॾींहनि में नज़रसानी अपीलूं दाख़िल करे सघबियूं। पीटीआई चेयरमैन इमरान खान की सनस घरवारी बुशरा बीबी जनाला ईसीएल में शामिल। वफाकी काबीना 190 मिलियन पाउंड करप्शन केस में बिनी जनाला ईसीएल में शामिल करने की मंजूरी ॾिनी। इमरान खान सुप्रीम कोर्ट के किरदार से मायूसी जो इज़हार कर छो। सन चवण है तो नज़र अचे पो तो सुप्रीम कोर्ट ताकतवर अगियां पंहिंजे इख्तियारन तां हथ खणी वही है। जज चवे तो प्रेस कॉन्फ्रेंस कयो न त असां ज़मानत दींदासीं ऐं ॿाहिरि पुलिस ॿीहर गिरफ़्तार कंदी। अदलिया जो हुक्म न मञींदड़ आईजी खिलाफ तौहीन अदालत की कार्रवाई कयो।